ये शदीद गर्मी में असा सभिनी जो सुन्नी शिया भाइरन जो इते जमा थियण जो दलील त करबला को पहिरियां 73 फिरका होया, लेकिन करबला को पो सिर्फ 2 फिरका हलिया। करबला को पहिरियां हज़ार नजरिया होया, पर करबला के बाद सिर्फ 2 नजरिया हलिया जेके अॼु ॾींहं ताईं हलन था। हाणे भी ॾिसो मुहर्रम को पहिरियां 73 फिरका, पर जी मुहर्रम जो चंड नमोदार थियो कायनात में फिरका ही 2, या हुसैनी या यजीदी। मुझे अजीजो मां पहिरियों जुमलो पंहिंजी तकरीर जो गुफ्तगू जो आगाज़ तो कया। कायनात में अड़े शानशाह जेतरा के जा घर ही ना है जेतरा हुसैन जा है ना दुनिया ते घर है। एतरो कोई शानशाह के एतरो ना है खाराइंदो। ॾिसंदो मुझे तरह मुझे नौजवान दोस्त जेतरो हुसैन पूरी दुनिया जे अज़ादारन के तो खाराए, एतरियों केर भी शहनशाह सबीलो ना है हणाइंदो। जेतरी हुसैन पानी थो प्यारे कायनात खे भान वारा गलायो तो मां तहां सां गलाया। कायनात में एड़े शानशाह जा एतरा नौकर ही कोन जेतरा हुसैन जा ही नौकर हन। जेतरा हुसैन शहनशाह जा नौकरन कायनात में एतरा कंहिंजा नौकर ही कोनन। भान वारो रख मुझे सरत कुरान यजीद 9 लख फौज वठी आयो ताकि मां 72 के झुकाया, ताकि मां हुसैनन के झुकाया। दुनिया जो कोशिशूं नाकाम थी वयूं, लेकिन दुनिया के खबर ही ना है ही हलाली वजन था वधंदा जेके लखन में आज ॾिसो करोड़न में थवा। खुदा जो कसम ही रोजाना वधी करे दुनिया के पैगाम था ॾियनि। तू छा हिनन के दबाइण जी कोशिश कंदे, तू छा हिनन के रोकण जी कोशिश कंदे। मुझा सुन्नी शहर पूरी दुनिया मजबूर थी वई इन गाल ते जो एतरा मानू यजीद जे नाले ते जीण जे लाइ तैयार ना है, जेतरा हुसैन जे नाले ते मरण जे लाइ तैयार। टाइम थोरो ता अगर हेरे मोडे ॾिसंदो ही तकलीफ़ुन जा वक्त गुजरी वेंदा, ही सबीलूं पई एहतमाम थिंदो रहंदो। अव्वल खां आखिर ताईं अगर ता थोड़ी तवज्जो कंदो तांजो मज़ामत तमाम तो कया पयो। मस्जिद कूफा में एक अली एड़ो जुमलो चयो जो अज ॾींहं ताईं मुअर्रख परेशान आ। इहो त नारो कातिलन खे लगाइण घुर्जे, हां पर कातिलन न लगायो। इहो नारो तू जो मुझे पहिरे इमाम अली लगायो। अली छा फरमायो फुस्तो रब्बिल काबा। खुदा जो कसम अज अली कामयाब थी है बाबा। दुनिया जो दस्तूर या कामयाब वो थिंदो आ जो जिंदा रहंदो आ, जो मरी वने वो तो नाकाम थिंदो आ न। पर खुदा जो कसम अली बेजुर्म शहीद पियो थे, पर जो फुस्तो रब्बिल काबा। खुदा जो कसम अली अज कामयाब थियोस। खुदा जो कसम अज अली मां कामयाब थियोस। मौला इयो नारो त अब्दुर्रहमान बिन मुलजम के हणन खपे। हां तो जो हयो अली मस्जिद कूफा में सुबह जे टाइम ते इयो नारो हणी करे दुनिया वारन के तो बुधाए खुदा जी इज्जत जो कसम असा शहीद थी करे जिंदाबाद हो, ता कातिल जिंदा रही करे बे मुर्दाबाद। सलाम सलाम लिहाजा ही गर्मी में तुझो अचण दुनिया छा समझो आ। करबला में 2 किस्म जा मुसलमान आ। नमाज तो यजीदी भी पढ़न पया, नमाज तो हबीब भी पढ़े पयो। वो फर्क छा है? शायद कुरान की तारीख में मुसलमान पढ़ो कौन है जो जड़ी मल हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के निमरूद जी एडी वडी बाज का 40,400 साल का वठी करे जे बाज ला काठू गड कई वयो। तारीख बुधाए थी जेका 400 किलोमीटर ते मुश्तमिल बाह जो एहतमाम जे हजरत इब्राहिम के उन निमरूद वारी बाह में जे उछलायो पे वने ते अबाबील पंहिंजी चूंब में चंद कतरा खणी करे
करे जॾहिं उन तरफ़ हली जॾहिं निमरूद जो आड़ हुयो तेॾी महिल ॿिया पखी खिली पिया चवनि से काथे निमरूद दी बाह काथे तुंहिंजो पाणी तुझे पाणीअ में त सलाहियत ई न आहे जो निमरूद जी बाह खे थोरो बि विस्माए अबाबिल जॾहिं मां बि सम्झां थी त मुंहिंजे कतरे सां निमरूद जी बाह न विस्मंदी पर पोइ बि मां कतरो पाणीअ जो खणी करे क़ुरान खे अल्लाह खे गवाह थी बनाया तो मुझो वास्तो निमरूदन सा ना है मुझो वास्तो इब्राहिम सा है ही आजादार भी असाए ते अची करे मां जो मौलवी तू जंजीरू न हण तू मातम न कर पर पब हुसैन जी मजलुसन में अची करे तू एतरो तो बुधाए तो तुझो ताल्लुक यजीद जे मुसलमानन सा ना है हुसैन सा ताल्लुक आबाद हो जो मुझे अजीजो तवज्जो है गर्मी जी शिद्दत रब्बे काबा जी कसम ये इश्क जी इंतहा है जो तो के गर्मी जी परेशानी कान है इन जे कर जो अज भी तू हाथ मथे खणी बुधाए तो ही कट जी सके तो हुसैन को परे न तो थी सके असा मरी सगो ता दुनिया के केड़ी खबर ये तोखे ठिकान चाहे ये तोखे दी हुन हुसैन को परे करण चाहे ये सुन्नी शिया मुझे भाइरो ये दुनिया जो कोशिशूं हन वक्त जे यजीद जो कोशिशूं हन त हिनन हलालन के इन अल्लाह अब्बास का परे कयो वने हुसैन का परे कयो वने मजो शायद तो तारीख पढ़ी काने मजो जेने तांजो वडो यजीद जिनी 36 मुल्कन ते बादशाही हुई 1000 खां वधीक उन जा गवर्नर हुयो मजो खुदा जो कसम जेने यजीद करबला में कुल 72 के न झुकाए सकियो हाने तो हुसैन करोड़न में न पासे वारन जी मुके ताईद जी जरूरत आवाज मुझे ताई पहुंचे ताकि मां दुनिया ताई पहुंचे तो हलाली सब गड़ी थी चुका था हुसैनी सब गड़ थी चुका था शायद ता तारीख ना है पढ़ी वह बेकल्बी जी मां 18 साल उम्र थस वह बेकल्बी जी मां जने करबला में आई ना 18 डी बिचास शादी के अन हथन ते मेहंदी लगल वह बेकल्बी जी जने वह बेकल्बी जो सर कप्पे करे यजीद उमर साथ जने उछलायो ओडो जने वह बेकल्बी जी मां बिठी दिसी कर चोंदा वह बेकल्बी जी मां खे यजीद सिको जो ना ही खानो ही पांजे पुत्र जो सर खानो दिस जो मुझ तरह मुझे आजादार ही पुत्र जो सर खानो अज खंबाद हुसैन जी हिमायत छड़े दे अज खंबाद हुसैन हुसैन करण छड़े दे अज हिक तुजो पुत्र कुठो वा सजा पुत्र तुजा कोंदा से मुझे आजादारो मां बिक जो रिवायत है मैं तारीख लिखाए न तो सगा कमीनन वारन खां वठी जने वाह बेकल्बी जो सर पांजी मां जे कदमन में उछलायो यो पुत्र खण वैला हुसैन हुसैन छट न तो तुझा पुत्र मां को हंदास खुदा जो कसमा वह बेकल्बी जी मां उन्हनि वारन में हथ विधो जिन वारन में दुश्मन हथ विधो पांजे पुत्र जो सर दुश्मन ने खड़ी करे जदी खबरदार ही हुसैन ते कुर्बान थियो ही तो मुझे एक पुत्र के 1000 अल्लाह पुत्र दे उ अगर हुसैन जी इश्क में कुहंदे मां अज भी हुसैन का नज़द क़यामत ताईं हुसैन हुसैन तो जो आए मुझे अजीजो ना ता जो आवाज अगर तानी तो ताकि पेण ताई आवाज पड़े तो ता बुधो ता पे यार सलामत हो जो खुदा तानी इज्जत और मार्फत में इजाफा फरमाए ना इन चौक जो यो नारो ठाए न थो लिहाजा पूरी दुनिया में कोशिश सही आजादार जो रूट हिता न गुजरे गलायो मां ता सा तो गलायो सलामत बाबा साईं दुनिया जो एतराज तो हुसैन हिता न गुजर खुदा जो कसम ही दुकानदार पंजे घर निंड सुकून में थई असांजे तालन के भो कोन है असांजे सामान के भो कोन है छो जो असांजे दुकानन जे अग्या आजादार बैठा यार असां अमन वारा हो ना असां चोरन में जानियो ना असां फसादन में जानियो वो आखिर तकलीफ मुसलमान के छाजिया से हितो हुसैन जो रोजो न गुजरे हितो हुसैन जे आजादार न गुजरन माजो खबरदार आजादार तो गुजरंदा मता सो तो मुझे दोस्त मजो आजादार तो गुजरंदा तो खे तब्दील थियणो आ तो थी चलो अगर मुको तारीख को पूछे तो मुझा दोस्तों मां अव्वल कौन के आखिर ताई जे के बीठा हो या जे के बैठा हो सब सुनिशिया भाईर मुझा हलाली दोस्त मुझे सामो तशरीफ फरमा हो खुदा जो कसम ही आजादार तो गुजरंदा
ही अज़ादार ज़री मौला जी खणी करे गुज़रंदा तब्दील थियण तो तोखे थी इन जे करे तन अज़ादारन के मशहूर न दे त असा रूट तब्दील कयो बाजो मशहूर देणो थई तो पो जरा मोहम्मद के मशहूर दी हां या रसूलुल्लाह इन गली में न गुज़रो ताज मतो किचरो थी उछलाए यार गलायो मत सलामत हो मेरे दोस्तों यार गर्मी में बैठा हो थोर ता मौलवी साहब गलाइंदो तो मेहरबानी थी रब्बे काबा में मुखे मशहूर न दे हिन भान जे आज़ादारन के न दबाए त हितो रूट तब्दील कयो हितो हुसैन हुसैन करे न गुजरो मजबूर मशहूर त रसूल के दे हा त या रसूल ये भला गली तब्दील कयो या रास्ता भी त मस्जिद रे वजन था रसूल बिया अगर उठी भी तू दादर तुजो दाद खट दई मा दलील वो थोड़ी जो चौक दे रसूल खुदा के मशहूर नहीं हन या रसूल बियो गलियों भी त वजन थियो बियो घिटी भी त वजन थियो ता इन घिटी के छडियो जिता यहूदन किचरो थी उछलाए ता बे के घिटी के अख्तियार करे मस्जिद रे वणो पई तो ना तो रसूल चाहे खबरदार जेके हक ते उन्हन वे रूट तब्दील ना कर नारा सलामत हो सलामत हो जो तब्दील तोखे थे असा के तब्दील ना थियणो रसूल खुदा भी चयो हो मां त गुजरंद तब्दील इन के थियणो एड़ी तब्दील थी जो खुदा जो कसम आखिरी टाइम ते रसूल खुदा जन वयस हिन समझो तो शायद रसूल खुदा मुख बदलो वठना है रसूल खुदा जन फरमाइन ता किचरो छो न थी उछलाए तवज्जो जगे मजलिस बुधण आयो गर्मी में जी या रसूल नाराज न थियो मां तो समझा पई तो मुझे किचरो छिलाण सा ता के तकलीफ थी दी रसूल फरमांदा तू जी दिल त राजी पई थे ना मां मोहम्मद के जी दिल दुखाई दोई कोन हो बाबा या तारीख में लिखला भान वारो तो किचरो छिलाईंदी ही इयो के किताब में लिखो ही ना तो रसूल ते किरंदो भी हो सलामत हो जो अहल बैत रजस का पाक थई रसूल रजस का पाक थई ए खराब शे रसूल जे करीब अची नथी थी सके भाई मुझे अजीजो मायने जे करी त अर्ज कंदो रहंदो आ तुझे वस में ना है जो तू अली अली घटाए।